साईं अस्सलाम वालेकुम। अरशाद बंगी दादू साईं गुलाम शाह जेलानी जो रावासी पीर मदद साहब जी घिटी में घर आहे असांजो। साईं मूंखे त चौदीवारी में घर वारी पंहिंजी कुटे थी, मां मञा थो बिल्कुलु, मूंखे मारे थी, घुटा थी ॾिए, जहिड़े जी रिकॉर्डिंग बि आहे, मारे थी बिल्कुलु, ऐं ज़ेड कीअं सोपारियूं खाईंदी आहे, मूंखे मारे थी। मां त खणी बर्दाश्त कयां थो, पर हे नंढड़ो ॿारु आहे मुंहिंजो अॻिजाओ हसनैन मंगी 2 क्लास जो शागिर्द आहे। घटि में घटि इन ॿार ते त तशद न कर। एॾियूं माइरूं आहिनि जेके माना परवा ॿार पालींदियूं, उन्हनि खे प्यार ॾींदियूं। हे मुंहिंजो अॻिजाओ नंढड़ो आहे, हिन ते तशद करणु ऐं नंढड़नि ॿारनि जी हक़नि जी तंज़ीमूं जेका आहे महिरबानी करे उहा असांजी सपोर्ट करे। घटि में घटि हिन ॿार खे त तहफ़ुज़ ॾियो। असांखे खणी नथो मिले न मिले, भला मूंखे मारे थी, कुटे थी, का ॻाल्हि कोन्हे का, कुटे पई चौदीवार में कुटे थी न कुटे, पर हिन खे त न चवे न। हे त नंढड़ो आहे मुंहिंजो, पहिरियों पुटु आहे मुंहिंजो, ऐं हुन मां ॿ बचड़ा नंढड़ा, उन्हनि खे बि साईं लोही चमचनि सां कुटे थी। नंढड़नि ॿारनि खे मां पाण इलाही दफ़ा छॾायो आहे, मूंखे लोही चमचा उहे चांवर घुमाइण वारो चमचो जेको आहे उहो इलाही दफ़ा मूंखे लॻो आहे। उन्हनि ॿारनि खे यरगमाल थी करे, मूंखे यरगमाल करे, हिन खे यरगमाल करे, आख़िरकार असां वञूं करे। असांजी प्लीज़ मदद कयो, नंढनि ॿारनि जेका तंज़ीम आहिनि उहा असांजी मदद कयो, अलाह जे वास्ते।